पाकिस्तान लाइ अॼु IMF पारां $7 अरब कर्ज़ जी मंज़ूरी जा इम्कान। इंटरनेशनल मॉनिटरी फंड जे एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास थींदो। अॼोके इजलास में पाकिस्तान लाइ $7 अरब जे कर्ज़ जी मंज़ूरी ॾियण जा इम्कान आहिनि। ज़रियनि मूजिबि पाकिस्तान IMF जा समूरा शर्त मंज़ूर करे चुको आहे। दोस्त मुल्कनि पारां पाकिस्तान लाइ कर्ज़ रोल ओवर करण जो ख़ातिरियूं बि कराई वयूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं लाहौर में CPEC बाबति सेमिनार खे ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु हो त IMF जो एग्जीक्यूटिव बोर्ड पारां पाकिस्तान लाइ $7 अरब कर्ज़ जी मंज़ूरी ॾियण जा इम्कान आहिनि। नाणे वारे वज़ीर मूजिबि पॉलिसी रेट घटिजी रहियो आहे ऐं सीड़पकारनि जी इहदाद में इज़ाफ़ो थी रहियो आहे। हुकूमती क़दमनि सबबि महांगाई में घटिताई आई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।